ए हबीबे पाक तोते लख सलातों लख सलाम, साहिबे लौलाक तोते लख सलातों लख सलाम, साहिबे लौलाक तोते लख सलातों लख सलाम। चाह साचम याद तू जा पाक पे, चाह साचम याद तू जा पाक पे, अर्श अफलाक तोते लख सलातों लख सलाम, अर्श अफलाक तोते लख सलातों लख सलाम। ए हबीबे पाक तोते लख सलातों लख सलाम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वबश्शिरिल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति अन्न लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार, कुल्लमा रुज़िक़ू मिन्हा मिन समरतिर रिज़्क़न क़ालू हाज़ल्लज़ी रुज़िक़ना मिन क़ब्लु व उतू बिही मुतशाबिहा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। तो सफ़ ही पुठियां को न ये सफ़ थोड़ा अगे कर न बराबर है ना, पुठियां लकीरूं नहीं। अच्छा ठीक। और अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह, व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। मौजूद सामीन हज़रात, मुझा प्यारा भावरो ऐं बुज़ुर्गो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जी फ़ज़ल ऐं तौफ़ीक़ सां ज़िंदगी में हिकु मरतबो वरी रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु असां अव्हां खे ही बाबरकत ॾींहुं नसीब फ़रमायो आहे। ईद उल फ़ितर जो ॾींहुं जेको रमज़ानुल मुबारक जे रोज़नि रखण जे वारनि जे ख़ुशीअ जे लाइ जेके अल्लाह जा बाना ऐं अल्लाह जूं बानियूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म ऐं तौफ़ीक़ सां रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखंदा आहिनि, त रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु उन्हनि जे रमज़ान जे इख़्तिताम ते अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे वसीले असांखे ही ईद जा ॾींहं अता फ़रमाया आहिनि। हिकिड़ो ईद क़ुरबानी, ॿियो आहे ईद उल फ़ितर। हीअ ईद आहे रोज़नि जे तकमील में। अॼोको ॾींहुं ख़ुशीअ जो ॾींहुं बि आहे। हीअ ख़ुशीअ जो ॾींहुं अल्लाह साईं पाण जल्ल जलालुहु अता फ़रमायो ऐं अल्लाह जे हबीब अता फ़रमायो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, ख़ुशीअ जे ॾींहं में अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु पंहिंजे बाननि खे पंहिंजे फ़ज़ल ऐं करम सां बख़्शींदो आहे। जीअं रमज़ान मुबारक जो महीनो नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फ़रमायो त रमज़ान जे हर इफ़्तारी जे टाइम ते अल्लाह पाक जल्ल जलालुहु 60,000 गुनाहगारनि खे दोज़ख जी बाह खां आज़ादु कंदो आहे। जॾहिं ईद जो ॾींहुं ईंदो आहे त ईद जे ॾींहुं अल्लाह पाक जल्ल जलालुहु
पूरे रमज़ान में जेतिरा माण्हुनि खे आज़ादु कंदो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालु ईद जे ॾींहुं एतिरा माण्हुनि खे आज़ादु फ़रमाईंदो आहे। मुंहिंजा भाउर बुज़ुर्गो, क़ुरान पाक जी आयत सगुरी तिलावत जेका कई आहे उनजो तर्जुमो करण खां पहिरीं पंहिंजे प्यारे महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम ते मोहब्बत सां सलाद शरीफ़ पढ़ो, छो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे, ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाति अलैहि, पंहिंजी मजलिसनि खे मूं ते दुरूद पाक पढ़ण सां सींगारींदा करियो। सभु पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुरूद पाक जी फ़ज़ीलत हुज़ूर पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेको मूं ते हिकु मरतबो दुरूद पाक पढ़ंदो आहे, सलात शरीफ़ पढ़ंदो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन ते 10 रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे, 10 गुनाह माफ़ फ़रमाईंदो आहे ऐं 10 दर्जा अल्लाह तबारक व तआला बुलंद फ़रमाईंदो आहे। सलात शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लिम। ऐं ॿी बि हदीस पाक ॿुधायां तव्हांखे, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, क़यामत जो ॾींहुं जॾहिं हर इंसान पंहिंजे पंहिंजे लाइ परेशान हूंदो, हता की माउ जेका खीर पीआरींदे पंहिंजे बचे खे सीने सां लॻाए, उहा बि पंहिंजे लाइ परेशान हूंदी, पर उन ॾींहुं हुज़ूर पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, इन औलन नासि बि यौमल क़ियामत अक्सरुम अलैहि सला, बेशक क़यामत ॾींहुं सभिनी माण्हुनि खां ज़्यादा मूंखे वेझा उहे हूंदा जिन दुनिया में मूं ते घणे में घणो दुरूद सलाम पढ़ियो हूंदो। सलात शरीफ़, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक वसल्लिम। दुरूद पाक सलात शरीफ़ नबी जे मथां इहो वज़ीफ़ो आहे जो रब्बुल आलमीन जल जलालु पाण पंहिंजे महबूब जे मथां पढ़ी रहियो आहे, ऐं अल्लाह पाक जल जलालु जा मलाइक सॻोरा बि पंहिंजे नबी पाक जे मथां दुरूद सलाम मोकिले रहिया आहिनि। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारनि खे फ़रमायो त ए ईमान वारो ऐं बि मुंहिंजे महबूब मथां ख़ूब दुरूद सलाम मोकिलींदा करियो। अदब जी जॻह हुजे पंहिंजे हबीब पाक ते हर वक़्तु दुरूद पाक पढ़ंदा आहियूं। ऐं नबी साईं ने ॿुधायो त क़यामत ॾींहुं सभिनी खां ज़्यादा मूंखे उहो वेझो हूंदो जेको दुनिया में घणे में घणो दुरूद सलाम पढ़ंदो आहे। हिकु दफ़ो वरी मोहब्बत सां सलात शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लिम। मुंहिंजा प्यारा भाउर बुज़ुर्गो, अल्लाह पाक जल जलालहू असां इंसाननि खे ख़ासि पंहिंजे मक़सद जे लाइ पैदा फ़रमायो आहे। हिन दुनिया में अचण जो मक़सदु अल्लाह पाक जल जलालू जी इबादत आहे। जीअं रब्बुल आलमीन जल जलालु इरशाद फ़रमायो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, न पैदा कयो असां इंसाननि खे ऐं जिन्नात खे मगर इबादत जे लाइ पैदा कयो आहे, इबादत जे लाइ पैदा कयो आहे। त अल्लाह तबारक व तआला जल जलालु इरशाद फ़रमायो पंहिंजे पाक क़ुरान में त जेको माण्हू दुनिया में अची करे अल्लाह उनजे प्यारे रसूल जे मथां जीअं ईमान आंदो, सुठा अमल कयईं, सुठा अमल कहिड़ा आहिनि? असांजे मथां अल्लाह ताला निमाज़ फ़र्ज़ु फ़रमाई, रमज़ान शरीफ़ जा रोज़ा फ़र्ज़ु फ़रमाया आहिनि, ऐं साहिब हैसियत जे मथां अल्लाह रब्बुल आलमीन हज फ़र्ज़ु फ़रमायो, जंहिंखे अल्लाह ताला माल ॾिनो आहे, सफ़र जे अचण वञण जी ताक़त आहे, ताक़त रखे उनजे मथां हज फ़र्ज़ु। ऐं ॿियो आहे ज़कात, ज़कात बि चाहे सोन हुजे चांदी हुजे या उनजे निसाब जेतिरा पैसा हुजनि, ॿकरियूं हुजनि, उठ हुजनि ऐं ॻऊं ऐं मेंहूं हुजनि, त उन्हनि जो बि जेकॾहिं निसाब शरीयत जे मुताबिक़ पूरो आहे, जीअं शरीयत जे अहकाम उन जे मुताबिक़ पूरो आहे त हज ज़कात फ़र्ज़ु आहे। सलात शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि बारिक वसल्लिम। त मुंहिंजा प्यारा दोस्त भाउ बुज़ुर्गो, जीअं अल्लाह तबारक व तआला जल जलालु असां ते निमाज़ फ़र्ज़ु कई आहे, रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि, ऐं जेके साहिब हैसियत यानी मालदार आहिनि उन ते हज हिकु दफ़ो हज जेको आहे फ़र्ज़ु आहे। बाक़ी जिन वटि जेके मालदार आहिनि, ॻऊं आहिनि, मेंहियूं आहिनि, उठ आहिनि या सोन चांदीअ या कारोबार, उन्हनि में जेका बि बचत आहे त उन ते जेको आहे सो 40 हिसो जेको आहे सो
साल गुज़रण खां बाद में जेके बि शरीत जा जेके अहकाम आहिनि उन्हनि जे मौजूदगी में उन जे मथां जेको सो ज़कात फ़र्ज़ु आहे। पोइ जेको बानो इन्हनि अरकाननि जी इन्हनि फ़राइज़नि जी पाबंदी कंदो आहे, उन खां अलावा ॿिया बि कम आहिनि, नेकी जा कम आहिनि। जीअं को मुसीबत अचे थी, परेशानी अचे थी त उन में सब्र करिणो आहे। ऐं हीअ जेके 5 जेके रुकन आहिनि उन्हनि में रोज़ो इहो सब्र वारी इबादत आहे। इन में छा आहे? सब्र आहे। ऐं सब्र अहिड़ी इबादत आहे जो उन जो दुनिया में ई अल्लाह तबारक व तआला रिज़्क़ अता फरमाईंदो आहे, अॻियां त उनजो वॾो सवाबु आहे। हिकिड़ो मिसाल मां ॿुधायां, क़ुरान पाक में आहे सैयदना अय्यूब अलैहिस्सलाम, अल्लाह जो प्यारो नबी हो, जॾहिं उनजे मथां आज़माइश आई, उनजा घर विया, ज़मीन वियूं, माल विया, औलाद वियो, सभु वियो, पर उन अल्लाह जे नबीअ सभिनी जे वञण ते वावेला कोन कयो ऐं नाशुक्री कोन कयईं, बल्कि उनजी ज़ुबानी मुबारक ते इहो ई हो त हीअ सभु अल्लाह जूं अमानतूं आहिनि ऐं अल्लाह जंहिं में राज़ी, अल्लाह जे मूं वटि रखे त बि राज़ी आहियां, जेकॾहिं मूंखां वठी वञे त बि आउं राज़ी आहियां। इहो क़ुरान पाक में आहे त हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम जे मथां इहो वॾो इम्तिहान, हर मामले में उनजे मथां इम्तिहान गुज़रियो ऐं पोइ हुन अल्लाह जी बारगाह में दुआ घुरी, अल्लाह मूंखे गमन ऐं तकलीफ़ जी घेरियो आहे। अल्लाह जे प्यारे नबी दुआ घुरी, अल्लाह जी बारगाह में का देर कोन थी, रब साईं फरमाए त मुंहिंजा प्यारा बाना, मुंहिंजा प्यारा नबी ज़मीन ते पैर हण, उन पैर है तो ज़मीन में जांच साफ़ शफ़ाफ़ मिठो पाणी जो चश्मो जारी थियो। हुकुम थियो हिन मां पी पी ताईं त अंदरि जूं बीमारियूं ख़तमु थी वयूं। वरी ॿियो हुकुम थियो त लत हण त ॿियो पैर हयईं त ॿियो चश्मो निकितो, उन मंझां बि गुसल कयईं त जिस्म में जेके बि ज़ख़्म हुआ, फट हुआ, इहे फौरन ख़तमु थी विया ऐं जीअं साईं पहिरीं जवान वञे उन खां बि सही जवान थी वियो माशाअल्लाह। ऐं अल्लाह पाक जल जलाल उनखे जेके औलाद जेके शहीद थी विया, ख़ानदान पूरो कुंभ जो शहीद थी वियो, अल्लाह पाक जल जलाल एॾी वॾी सब्र खां बाद में ऐं अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहण जे बदिले में असां ॿियनि खे सबक़ सिखाइण जे लाइ, छो त अल्लाह जा नबी हूंदा ई साबिर आहिनि, अल्लाह जा नबी साबिर हूंदा आहिनि, अल्लाह जा नबी मासूम हूंदा आहिनि, अल्लाह जा नबी शाकिर ऐं ज़ाकिर हूंदा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जा नबी जेके आहिनि हर वक़्तु अल्लाह जी रज़ा ते राज़ी हूंदा आहिनि, पर एॾा वॾा इम्तिहान उन्हनि जे मथां अचणु ऐं इहो असांजे लाइ सबक़ आहे त जॾहिं आउं पंहिंजे प्यारनि खे वॾी वॾी आज़माइशनि ऐं इम्तिहाननि में आज़माईंदो आहियां त अव्हांजे मथां एतिरो इम्तिहान ईंदो जेतिरी अव्हांखे ताक़त ऐं सघ आहे। असांजे मथां जेका आज़माइश ईंदियूं आहिनि त असांजी जेका ताक़त एतिरी आहे, असांजी ताक़त खां मथे अल्लाह आज़माईंदो कोन आहे। अर्ज़ु इहो आहे त अय्यूब अलैहिस्सलाम जो क़ुरान पाक में वाक़ियो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन खे सब्र में आज़मायो, त हर मामले में सब्र कयो ऐं जॾहिं सब्र जो वक़्तु पूरो थियो, अल्लाह जी बारगाह में दुआ घुराई, अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालहू उन जे लाइ ज़मीन मंझां चश्मा पाणी कढिया, बीमारियूं ख़तमु थियूं, जेके औलाद ख़तमु थी उनखे वरी ज़िंदा कयो, बल्कि माल औलाद वग़ैरह सभिनी खे डबल करे अता फरमायो, यानी डबल करे अता फरमायो। अहिड़े त इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे, जॾहिं उन हर मामले में सब्र कयो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जल जलाल जे पुट जे जंहिं महिल छुरी हलाई ओड़ो सब्र कयईं, अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहियो त पंहिंजे उन जे पुट खे हटाए करे जन्नत में दुबो मोकिलियईं। इहो सब्र आहे। त रमज़ान शरीफ़ जेको महीनो आहे, उहो रमज़ान जो महीनो छा आहे? बाननि जे मथां हिकु सब्र वारी इबादत आहे। जॾहिं रमज़ान जो महीनो, रमज़ान जो रोज़ो जॾहिं बानू अल्लाह जे बानू ऐं अल्लाह जी बानी जेका आहे नियत करे अल्लाह जे रिज़्क़ मां खाई सुबुह सादिक खां खाई ऐं नियत कंदा आहिनि। हाणे उनजे घर में बुख लॻी, जेके हाणे 2-3 ॾींहं जेका गुज़रिया, केॾी कोसी हवा हुई ऐं वॾा ॾींहं, त उन में उञ बि लॻल आहे, बुख बि लॻल, नड़ी सुकी वई, चप सुकी विया आहिनि ऐं घर में थधा पाणी बि आहिनि, फ्रिज बि आहिनि, पाणी बि आहे, सभु कुझु आहे। ईअं त करे सघियो थे त केरु ॾिसंदो कोन, पाणी पी सघियो थे, पर न उनखे अल्लाह हिकु कामिल ईमान ॾिनो आहे त माण्हुनि खां त आउं लिकी सघां थो, माण्हुनि खां पाण खे लिकाए सघां थो, पर जंहिं रब मूं ते रोज़ो फ़र्ज़ु कयो उहो रब त मूंखे ॾिसे पियो। तॾहिं अल्लाह जे बाननि अल्लाह जी तौफ़ीक़ सां रमज़ान शरीफ़ जा रोज़ा
पूरा कया। रब्बुल आलमीन जल जलाल इन सब्र वारे महीने जे इख्तिताम ते अल्लाह रब्बुल आलमीन बतौर खुशी यानी अल्लाह पाण ख़ुशि, अल्लाह जो रसूल ख़ुशि ऐं बाननि खे बि फरमाए ए मुंहिंजा बानाओ अव्हां मुंहिंजे लाइ रोज़ा रखिया, ए मुंहिंजियूं बानियूं अव्हां मुंहिंजे लाइ रोज़ा रखिया आहिनि। हाणे अव्हां इन रमज़ान जे वञण ते शवाल जो चंड ॾिसी ईद करियो, ख़ुशी करियो। ऐं ख़ुशी कीअं कजे? अल्लाह रब्बुल आलमीन छा में राज़ी थींदो आहे? अहिड़ी ख़ुशी करियो। ॾिसो रमज़ान जा रोज़ा कंहिं ॾिना? अल्लाह। ऐं इन जे रखण जी तौफ़ीक़ कंहिं ॾिनी? अल्लाह ताला ॾिनी। त अल्लाह साईं फरमाए थो मुंहिंजा बाना जॾहिं अवी ख़ुशी करे त उन ख़ुशीअ में मूं अल्लाह खे बि शामिलु करे, मुंहिंजे रसूल खे बि शामिलु करियो। इहो न आहे त रमज़ान आयो हाणे असीं छा करियूं, जीअं शैतानी खे ख़ुशि करण जा कई चकर हूंदा ईअं माण्हू कंदा आहिनि। ईअं न, अल्लाह ताला असांखे ॾिनो त ख़ुशी करे त हीअं करियो, यानी गॾु थी निमाज़ पढ़ो, मूं रब जी बारगाह में दुआ घुरियो ऐं हिक ॿिए खे हदिया ॾियो, तोहफ़ा ॾियो ऐं हिक ॿिए खां ग़लतियूं सलतियूं माफ़ु करायो। ॾिसो असांजो अल्लाह ताला असांखे केॾो पाकीज़ा दीन अता फरमायो आहे जो ईद में हाणे हिकु ख़ुशी बि करणी आहे, पर जेकॾहिं ॿ दिलियूं पाण में नाराज़ आहिनि, भार पाण में नाराज़ आहिनि, पाड़े वारा पाण में नाराज़ आहिनि, त हुकुम इहो आहे त उन्हनि खे बि परचाए पाण में दिलियूं पंहिंजूं गॾियो। इंशाअल्लाह उमेद आहे त जेके भाउर जेके पाड़े वारा नाराज़ हूंदा इंशाअल्लाह ताला अॼु वञी पंहिंजे भाउरनि सां मिलंदा। ऐं यादि रखो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हदीस मुबारक जो लफ़्ज़ आहे त अल्लाह ताला उन माण्हू जी इज़त घटि कोन कंदो आहे, उन माण्हू जी इज़त वधाईंदो आहे जेको कंहिंखे माफ़ु कंदो आहे। सदके सां माल घटि कोन थींदो आहे, सदके सां माल वधंदो आहे। जेको कंहिंखे माफ़ु कंदो आहे न, अल्लाह ताला उनखे अल्लाह ताला अञा इज़त ॾींदो आहे, अञा मथे कंदो आहे। जेको अल्लाह जे लाइ आजिज़ी कंदो आहे, पाण खे झुकाईंदो आहे, आजिज़ी कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे माण्हुनि जे अॻियां बुलंद करे छॾींदो आहे। त मुंहिंजा प्यारा भाउरो, अमल ॿिया बि घणा आहिनि। निमाज़ बि अल्लाह जो फ़र्ज़ आहे, अल्लाह रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ कया, ज़कात बि फ़र्ज़ आहे, हज बि फ़र्ज़ आहे, उन खां अलावा ॿिया बि नेकी जा कम आहिनि। पर मुंहिंजा दोस्तो उन्हनि में सुठनि अमलनि में जेको सब्र आहे, सब्र जे बारे में अल्लाह पंहिंजे क़ुरान पाक में चंद मक़ाम इरशाद फरमाए थो। अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालहु इरशाद फरमाए थो इन्नल्लाह मअस्साबिरीन। जेकॾहिं थकल न आहे त पोइ अॼु ख़ुशीअ जे ॾींहुं त सुभाणे ज़ोर सी चओ न, त माण्हुनि खे ख़बर पए त वाकई हुज़ूर जा गुलाम अची वेठा। चओ सुभान अल्लाह। दुरूद पाक जी फज़ीलत मूंखे ॿुधाई ऐं सुभाणे जी फज़ीलत मूंखे ख़बर आहे। सुभान अल्लाह अल्लाह जो सिफ़ाती मुबारक नालो आहे। सुभाणे जी माने पाक, इन अल्लाह पाक आहे। ऐं जेके बि अल्लाह ताला जे नालनि तमामु पाकीज़ उन में जंहिं बि अल्लाह जो ज़िक्र कंदा उनखे अजर अल्लाह ताला अजर अता फरमाईंदो। पर जेको सुभान अल्लाह चवंदो आहे त उन जे लाइ ज़ुबान मां हितां सुभान अल्लाह निकितो ऐं उन जे लाइ अल्लाह ताला जन्नत में वण लॻाए छॾींदो आहे। हिते जूं बनियूं हूंदियूं आहिनि, केतिरियूं माण्हू महिनत कंदो आहे, खेड़ींदो आहे, हर हलाईंदो आहे, पोइ ॿिज लॻाईंदो आहे, रखवाली कंदो आहे, पोइ जॾहिं कामयाबु थिए मतिलबु इंतज़ारु करिणो पवंदो आहे। पर मुंहिंजा प्यारा भाउरो, हिन दुनिया में आख़िर जे लाइ ज़ख़ीरा गॾु करण में का जेका सा देरि कोन लॻंदी आहे। सिर्फ़ु तुंहिंजी ज़ुबान खे हरकत ॾियणी पवंदी आहे, असांखे कुझु कोशिशि करणी पवंदी आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि जे लाइ हुते जन्नत में महल तयारु कंदो आहे, जन्नत जा बाग़ीचा तयारु करे छॾींदो आहे। त हीअ वाइज़ वसी अहिड़े ते में सुभान अल्लाह बि चवंदा करे, चओ सुभान अल्लाह। त सब्र उहो अमल आहे जो अल्लाह से फरमाए थो इन्नल्लाह मअस्साबिरीन। बेशक अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे। त रोज़ो कहिड़ी इबादत आहे? सब्र वारी इबादत आहे। जॾहिं अल्लाह जो बानो या अल्लाह जी बानी अल्लाह जी रज़ा जे लाइ रमज़ान मुबारक जो सुबुह जो सवेर राति जो उथी करे 3 बजे उथी करे 4 बजे उथी करे सहरीअ खां अॻु में अल्लाह जे अता कयल रिज़्क़ मां खाई पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ रोज़े जी नियत कंदो आहे। सॼो ॾींहुं उञ में गुज़रंदो आहे, बुख में गुज़रंदो आहे ऐं हता के शहवतनि खां बि पाण खे रोके रखंदो आहे। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह साईं फरमाए थो मुंहिंजा बाना तूं सिर्फ़ु उञ ते सब्र कंदो आहीं, बुख ते सब्र कंदो आहीं, रोज़े में शहवतनि खां पाण खे रोकींदो आहीं। त मुंहिंजा बाना तूं ख़ुशि थी त रब बि तोसां गॾु आहियां। ऐं ॿी आयत में अल्लाह ताला इरशाद फरमाए थो
इन्नमा युवफ़्फ़स्साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। बेशक सब्र करण वारन के उन जे सब्र जो बदलो बिग़ैर हिसाब जे अता कयो वेंदो। ॾिसो हर अमल हर जेका नेकी आहे उन जो बदलो अल्लाह ताला हिकिड़ी नेकी जो बदले में 10 के वधाए अल्लाह ताला 700 ऐं उन खां बि ज़्यादा अता फरमाए थो। पर सब्र अहिड़ी इबादत आहे जंहिंजे लाइ अल्लाह साईं फरमाए थो इन्नमा युवफ़्फ़स्साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। बेशक सब्र करण वारनि खे उन जे सब्र जो बदिलो बिना हिसाब किताब ॾिनो वेंदो। चओ सुभान अल्लाह। सलाशी अल्लाह व सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। ऐं ॿी आयत में अल्लाह ताला इरशाद फरमाए थो इन्नल्लाह युहिब्बुस साबिरीन। बेशक अल्लाह सब्र करण वारनि खे पसंद फरमाईंदो आहे। रोज़ो अहिड़ी प्यारी इबादत आहे। मुझे प्यारे महबूब आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो छो त रोज़े में सब्र आहे। हुजूर पाक फरमायो अल्लाह साईं फरमाए थो हर इब्ने आदम जी नेकीअ खे हिकिड़ी नेकी खे वधाए 10 खां 700 ताईं आउं सवाब अता फरमाईंदो आहियां मगर रोज़ो मुंहिंजे लाइ सौमु ली व अना अज्ज़ा बिही। रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं रोज़े जी जज़ा आऊं अल्लाह रब पाण आहियां। रोज़े जो बदिलो आऊं रब आहियां। मुंहिंजा अल्लाह रब साईं फरमाए थो रोज़े जो बदिलो आऊं रब आहियां। त मुंहिंजा दोस्तो अजीज़ो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी हदीस में इरशाद फरमाए थो लिस्साइम फरहतान। रोज़ेदार जे लाइ 2 ख़ुशियूं आहिनि फरहतुन इंद फित्रिही व फरहतुन इंद लिकाए रब्बिही। रोज़ेदार जे लाइ 2 ख़ुशियूं आहिनि। हिकिड़ी ख़ुशी रोज़े जे खोलण जे टाइम ते, ॿी ख़ुशी पंहिंजे रब जो दीदार करण जे टाइम ते थींदी। मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी तवज्जो जी कोन्हे। अच्छा तो मुंहिंजे ख़्याल ते मौज़ू हले रमज़ान जो आके उन खुटके में हलिया वियो शायद। सुभान अल्लाह ये सुठी ॻाल्हि आहे। रमज़ान जो खुटको आके रमज़ान वियो आहे माशाअल्लाह। इंशाअल्लाह ज़िंदगी में त वरी ईंदो पर ख़बर न आहे केरु हूंदो केरु न हूंदो। इन रमज़ान में बि के हलिया विया रमज़ान जे अचण खां अॻु में हलिया विया ऐं ख़बर न आहे अॼु जेके चेहरा आहिनि या आऊं बि अलाए हुजां या न हुजां अवण मां को हुजे या न हुजे ज़िंदगी ते को भरोसो न आहे। पर अल्लाह पाक जी बारगाह में दुआ कर जेसि ताईं जी रहिया आहियूं अल्लाह ताला असांखे नमाज़ जी तौफ़ीक़ ॾे, रोज़नि जी तौफ़ीक़ ॾे, क़ुरान जी तिलावत जी तौफ़ीक़ ॾे, अमल साल जी तौफ़ीक़ ॾे। रोज़ेदार जे लाइ 2 ख़ुशियूं हिकु रोज़ी खोलण जे टाइम ते। पाण हाणे खाईंदा रहंदा आहियूं पर जेको एॾो मज़ो इफ़्तारी जे टाइम ते हूंदो आहे इहो मुंहिंजा दोस्त ॿियनि ॾींहंनि में कोन हूंदो आहे। इहो मुंहिंजे आका फरमायो आहे। ऐं ॿियो त क़यामत जॾहिं जॾहिं अल्लाह ताला पंहिंजे रोज़ेदार ॿारनि खे पंहिंजो दीदार अता फरमाईंदो। मुंहिंजा अदा रब जो दीदार ही मुंहिंजे पाक रब ॾिसो कहिड़ियूं पंहिंजी कुदरत जूं निशानियूं पैदा कयूं आहिनि। वणनि खे ॾिसो अल्लाह साईं पंहिंजो क़ुरान में फरमायो त मुंहिंजी निशानी में गौर अफला तदबीरून ऐं छाजे लाइ गौर फ़िक्र नथा करियो। ॾिसो त अल्लाह हिनखे कीअं पैदा फरमायो। आसमान खे बग़ैर थंभनि जे पैदा कयो, ज़मीन खे पाणी जे मथां रखियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सिज चंड जो हलणु तारनि जो राति ॾींहं जो अचणु इहे सभु मुंहिंजी कुदरत जूं निशानियूं आहिनि। पोइ माण्हू कुझु करे यार कुदरत वारो रब पाण कहिड़ो हूंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह ताला उन सां कलाम फरमाए थो त मूसा अलैहिस्सलाम जॾहिं रब जो कलाम डायरेक्ट ॿुधाए त जब अर्ज़ु कयो त रब अरिनी उनज़ुर इलैक ए मुंहिंजा रब मूंखे पंहिंजो दीदार करा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रब जो दीदार कर मिड़े ॻाल्हि न आहे। ऐं क़यामत ॾींहुं हिकिड़ा न आशिक़ अल्लाह जा हिकिड़ा जन्नत जा तलबगार हूंदा त असीं नमाज़ पढ़ूं त जन्नत मिले, रोज़ा रखूं त जन्नत मिले, ज़कात ॾियूं त जन्नत मिले, ही अमल करियूं त असांखे जन्नत मिले। ऐं अल्लाह जी बारगाह में दुआ आहे त अल्लाह पंहिंजे नबी सदके असां सभिनी खे जन्नत ॾे। छो त जन्नत मुंहिंजे रब जी सलामती जी जॻह आहे। जन्नत अल्लाह पाक जी रहमत जी जॻह आहे। जन्नत जेका हमेशह ख़ुशीअ जी जॻह आहे। जन्नत अल्लाह ॾे पर हिकिड़ा अल्लाह जा बाना उहे आहिनि त असांखे अल्लाह मिली वञे। मुंहिंजा दोस्तो हिकिड़े बुज़ुर्ग आलिम दीन जो मूं वाइज़ ॿुधो उन चयो त अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो हे शहीदो ऐं ॿी जन्नत में वञो
ए रोज़ेदारो जन्नत में वञो, ए निमाज़ियो जन्नत में वञो। हाणे इहा ॻाल्हि न आहे त हो शहीद बि कोन हूंदा, निमाज़ी बि कोन हूंदा, रोज़ेदार बि कोन हूंदा, इहे बि चीज़ूं हूंदियूं, सभु उन्हनि हूंदो त सभु जन्नत में न, पर हिकिड़ा जेका से बीठा हूंदा ऐं जन्नत में जन्नत में था। अल्लाह ताला अर्ज़ कनि, या अल्लाह, ही कहिड़ा बाना आहिनि जन्नती जी लिस्ट में, पर जन्नत में नथा वञनि। अल्लाह सी फरमाए मुंहिंजे ॿारनि खे पुछो, ऐं छा जे लाइ नथा वञो, पुछो हुन खां। त हुन खां मलाइक पुछंदा त ऐं जन्नत में छा जे लाइ नथा वञो, चवनि ॿुधाए जन्नत में अल्लाह जो दीदार थींदो। हुन मलाइक चवनि हा अल्लाह जो दीदार थींदो, पोइ जन्नत में टोड़ंदा त रब जो दीदार। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, रोज़े रखण वारनि खे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो दीदार अता फरमाईंदो। सलाशी अल्लाह सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि बारिक वसल्लम। त अॼु को ही ईद जो ॾींहुं आहे, बख़्श जो ॾींहुं आहे, रोज़ेदारनि जे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखण जे तकमील जे मुंहिंजा तौर ते अल्लाह ताला ही बाननि खे ख़ुशीअ जो ॾींहुं अता फरमायो। अल्लाह जे हबीब ही ॾींहुं अता फरमायो आहे जिन अल्लाह जे बाननि रमज़ान जा रोज़ा रखिया। रमज़ान जो जेके आहिनि मुंहिंजा दोस्त बाननि रोज़ा रखिया, मुंहिंजा दोस्त उन्हनि जे लाइ असुल ख़ुशी रोज़ेदारनि जे लाइ आहे, रोज़ेदारनि जे लाइ। हदीस पाक जॾहिं ईद जो ॾींहुं थींदो आहे, मुंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाए, जॾहिं ईद जो ॾींहुं थींदो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालहू पंहिंजे मलाइकनि जे अॻियां पंहिंजे बाननि जे मथां फ़ख्र कंदो आहे, जेके पंहिंजे घर मां निकिरी करे रमज़ान जा रोज़ा रखिया हाणे ईद जे लाइ अचनि पिया। अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालहू पंहिंजे मलाइकनि खे फरमाईंदो आहे, हे मुंहिंजा मलाइको, हे मुंहिंजा फ़रिश्तो, मूंखे ॿुधायो उन मज़दूर जे मज़दूरी छा हुजणु खपे जंहिं पंहिंजो कमु जेको आहे सो मुकमल कयो आहे। जेको मज़दूर पंहिंजी मज़दूरी पूरी कंदो आहे, बजा आणींदो आहे, उन जो बदिलो छा आहे। मलाइक अर्ज़ कनि त हे मुंहिंजा अल्लाह, उनखे उनजी नेकीअ जो कम जो बदिलो उनखे पूरो ॾिनो वञे, पूरी मज़दूरी जो हक़दार आहे, पूरी मज़दूरी जो उनखे पूरी मज़दूरी ॾिनी वञे। त अल्लाह साईं फरमाए थो, मूंखे मुंहिंजी इज़त जलाल किबरियाई बुलंद दर्जे जो मूंखे कसम आहे, मूंखे मुंहिंजी इज़त जो कसम, जलाल जो कसम, बुलंद मकानी जो कसम आहे, पंहिंजी किबरियाई जो कसम आहे। मुंहिंजे बाननि रोज़ा रखिया, मूं रब जे लाइ उन्हनि रोज़ा रखिया आहिनि। अॼु आउं पंहिंजे बाननि खे बख़्शे छॾींदुसि। ऐं जॾहिं ईद जी नमाज़ पढ़ी घरनि ॾांहुं वापसि लुटंदा आहिनि त अल्लाह जे तरफ़ां उनखे इहा ख़ुशख़बरी, मुंहिंजा बाना अॼु जेका से बख़्शिया विया आहियो, बख़्शिया विया आहियो। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, हाणे जिन रोज़ा रखियासीं त माशाअल्लाह ख़ुशि हूंदा, पर जिन न रखिया हूंदासीं सोची रहिया हूंदा यार असां छा जे लाइ रखियो। ॾिसो ख़ैर सां जिन रोज़ा रखियासीं ॿिजर आहिनि, न रखण ज़ूंजर आहिनि, उन त खाधो पीतो उनजे लाइ मरण जी का ॻाल्हि ई कान्हे। जिन न रोज़ा रखिया तंहिंजे त मरण जी ॻाल्हि ई कोन्हे, खाधऊं पीताऊं सभु कुझु कयूं, पर जिन रोज़ा रखियासीं ॿिजर आहिनि, ज़िंदा आहिनि, सुभान अल्लाह। पर अॼु हे जेके वेठा आहिनि मुंहिंजा दोस्त, अॼु हिकिड़नि जूं दिलियूं जेके आहिनि से ख़ुशि हूंदियूं त अल्हम्दुलिल्लाह असां रोज़ा रखिया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, त रमज़ान जा रोज़ा अल्लाह फ़र्ज़ कया आहिनि। हाणे ॿ टे ॿियूं ॻाल्हियूं ॿुधायां थो, टाइम शायदि केतिरो क़रीब इंशाअल्लाह 8 बजे नमाज़ थींदी। ऐं जेके बि ॿार बीठा आहियो, ही चढ़ण खणण जो टाइम चइबो आहे, चढ़ण मतिलबु ॾियो न नमाज़ खां बाद में ॾिजो। जेके ॿार बाबा ईद जी नमाज़ पढ़ो, अचो अंदरि मस्जिद में वियो, ईद जी नमाज़ पढ़ो। सलाशी अल्लाह सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि बारिक वसल्लम। त अॼु जेको आहे सो रोज़ेदारनि खे अल्लाह ताला बख़्शींदो आहे, अॼु सभु ख़ताऊं माफ़ थी वेंदियूं आहिनि। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला पंहिंजे ॿी क़ुरान में आयत में इरशाद फरमायो, जेका मूं तिलावत कई उन में सही फरमाए थो, वबशिरिल लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात अन्न लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार कुल्लमा रुज़िकू मिनहा मिन समरतिर रिज़्क़न क़ालू हाज़ल लज़ी रुज़िक़ना मिन क़ब्लु व उतू बिही मुतशाबिहा। सुभान अल्लाह। चो यार कंजूस है, सफ़ा कंजूस है। अॼु ईद जे ख़ुशी में परेशान वेठा कयो। हिकिड़ी त परेशानी मां ॿुधाए, शायदि रोज़नि जी परेशानी आहे, ॿी शायदि इहा परेशानी हूंदी त यार अलाए केतिरो टाइम वठंदो, जल्दी भॼूं।
जिनके जल्दी भॼन त पोइ चओ सुभान अल्लाह माशाअल्लाह। सला शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। मुझे पाक रब इरशाद फरमाया जिन ईमान व बशिरिल लज़ीना आमनो खुशखबरी दे ईमान वारन खे कंहिंखे ईमान वारन खे खुशखबरी दे ईमान वारन खे जिन ईमान आंदो व अमिलुस सालिहात ऐं सुठा अमल कयाऊं। खुशखबरी दे ईमान वारन खे व अमिलुस सालिहात ऐं सुठा अमल कयाऊं। जेतिरी आयतूं आहिनि ईमान वारन खे ऐं जिन सुठा अमल कया त सुठनि अमलनि में वॾो अमल छा आहे? नमाज़ आहे, रोज़ो आहे। शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जे भाई जोगी थिया त संग मिड़े ई छॾ पूरो रहज पंजन सी आया टीह मटार पोइ तॾहिं धागा धार जॾहिं राह सुञाणी रब जी। पूरो रहज पंजन सी आया टीह मटार। हाणे पूरो रहज पंजन सी शाह साहब फरमाए इहे रोज़ा जेका तो जेसि ताईं तूं जीअरो आहीं निमाज़ूं जेसि ताईं तूं जीअरो आहीं त ॾींहं जो बि तोखे निमाज़ूं पढ़णियूं आहिनि, राति जो तोखे निमाज़ूं पढ़णियूं पर पढ़णियूं पंजनि पर अलाह तुंहिंजे मथां फर्ज़ कनि। आया टीह मटार इहे यानी 11 महीना गुज़रण खां बाद में ईंदा आहिनि। 11 महीना गुज़रण खां इन जे लाइ कोन पूरो रहज रोज़नि सां त रोज़ा ईंदा आहिनि 11 महीना। हाणे रमज़ान शरीफ़ गुज़री वियो वरी 11 महीना गुज़री वेंदा पोइ ईंदा पोइ ख़बर न आहे को जीअरो को मरी वियो। पर निमाज़ मुंहिंजा दोस्त उहा इबादत आहे जो तूं ॾींहं कंदो आहे। सुबुह जे लाइ उथंदो त पहिरीं तुंहिंजे मथां निमाज़ फ़र्ज़ु आहे सुबुह जी निमाज़ यानी राति जो आराम करे उथंदे त तोखे अल्लाह जी इबादत सां तूं सुबुह कंदो आहीं। वरी राति तुंहिंजी ईंदी आहे त सांझी जी निमाज़ बि पढ़ंदो आहे, सुम्हण जी निमाज़ सुम्हण खां पहिरीं पढ़ंदो आहे। सुभाणे केॾो न प्यारो अमल आहे ऐं अल्लाह खे केॾो पसंदी अमल आहे त मुंहिंजा ॿार मुंहिंजी निमाज़ पढ़नि रोज़ा रखनि त निमाज़ बि ज़रूरी आहे। अर्ज़ बि कयो क़ुर पाक की आयत में अल्लाह से फरमाए खुशखबरी ॾे उन्हनि खे जिन ईमान आंदो ऐं सुठा अमल कयूं। निमाज़ रोज़ो ऐं निमाज़ जी कुझु बरक़तूं ॿुधाए त निमाज़ ॾिसो मरणो त उहो ई आहे। रमज़ान जो रोज़ो या नसीब के ख़ुशनसीब माण्हू हूंदा आहिनि जेके रमज़ान जे ईंदे रमज़ान में हलिया वेंदा पर निमाज़ जे लाइ जेको निमाज़ पढ़ंदो आहे गौर करे जेसि ताईं आवाज़ु पहुचे थो अरे माण्हू बीठा को ख़्यालु कोन्हे पूरी अधु पब्लिक जेका ॿाहिरि बीठी वई आहे। ऐं हिन चढ़ण वारनि जी वॾी मुसीबत इहा आहे हाणे पहिरीं त निमाज़ पढ़ो पोइ जेको अव्हांजे नसीब में जेका रोज़ी न सा अलाह ॾींदो पर हिननि खे अल्लाह ते भरोसो न आहे। हक़ीक़त रमज़ान जे महीने में भाग पंहिंजी दुकान होटलूं खोले वठंदा सिर्फ़ु असीं पंहिंजा अचूं ॿियनि जॻहियुनि ते बि खुलियूं उन छो त अल्लाह ते भरोसो न आहे। उहो चवंदा त रमज़ान छको हाण लॻंदो वरी जहिड़ा खोलण वारा तहिड़ा खाइण वारा से बि रमज़ान जे महीने में पोइ बरक़त छा थींदी? रमज़ान में त उनखे पैसा मिलंदा पर अल्लाह वरी उनजो बदिलो वठंदो आहे पोइ बीमारी में रगड़जनि था बीमारी में। हाणे ईद जी निमाज़ हुनखे मूं पहिरीं चयो त ऐं बंदि करियो तव्हां त अल्लाह जा बाना पहिरीं निमाज़ पढ़नि। हाणे सभु बीठा आहिनि ऐं त पहिरीं माशा निमाज़ जो शौक़ु आहिनि पर सभु ॿार बीठा पिया बाबा अंदरि अचो निमाज़ थींदी अंदरि चइबो त निमाज़ जे लाइ जेको 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो या गौर करियो 5 वक़्त निमाज़ पढ़ण वारे जे लाइ सुबुह जी निमाज़ पढ़े पिया। हाणे इन 5 वक़्तनि में सुबुह जी निमाज़ उन खां बाद वरी अॻे ईंदी आहे पोइ उन खां पुठियां विच ईंदी आहे पोइ सांझी पोइ सुम्हणी ऐं असांजी ज़िंदगी जेका आहे इन जे अंदरि जेका सा घुमी रही आहे निमाज़ जे अंदरि हा न। असांजी ज़िंदगी जेको सम्झ पियो आहे सो इन में गुज़री रही आहे। सुबुह जी निमाज़ आई वरी ज़ोहर जी निमाज़ आई वरी असर जी निमाज़ आई वरी मगर जी निमाज़ आई वरी सुबुह जी इशा जी निमाज़ आई जुमे जी निमाज़ बि आई सुभान अल्लाह। हाणे जेको 5 वक़्त निमाज़ जो पाबंद हूंदो आहे मौत त अचणो आहे न। सुबुह जी निमाज़ पढ़ाई सुभान अल्लाह पर हिन जी नियत में इहा बि आहे त अॻे जी निमाज़ पढ़ंदुसि या घर मां निकितो मुसाफ़िर आहे व फिलाणी मस्जिद में वञी निमाज़ पढ़ंदुसि नियत आहेसि न। हिन जी नियत आहे पर अल्लाह जी कज़ा सां अल्लाह जी रज़ा सां उनखे अॻे जी निमाज़ खां पहिरीं मौत अची वियो या विच जी निमाज़ खां पोइ मौत अची वियो या अॻे जी निमाज़ पढ़ी मौत अची वियो सांझी जी निमाज़ पढ़ी मौत अची वियो पर इन निमाज़ खे इन निमाज़नि जे विच में मौत ईंदो आहे पर निमाज़ी आहे पाबंद
इंतज़ार में हूंदो आहे त मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो जेकॾहिं 5 वक़्त निमाज़ जो पाबंद हूंदो आहे त यानी कि विच जी निमाज़ पढ़ाई सांझी जी वफ़ात करे पर जान महमूदार चवंदा यार वीचारे विच जी निमाज़ पढ़ाई अॼु वफ़ात करे पोइ छा चवंदा यार जीअं रोज़ सांझी जी निमाज़ पढ़िया करे छा था चवनि ही असांजी मस्जिद मां को निमाज़ वेंदो त असीं बि ईअं चवंदासीं त उनजे लाइ चवंदो जेको निमाज़ पढ़ंदो आहे जेको अल्लाह जे घर में ईंदो ई कोन आहे त उनखे केरु यादि कंदो जेको निमाज़ पढ़ंदो ई न आहे रोज़ो रखंदो ई न आहे त उनजो कंहिंजी ज़ुबान कंदो मुंहिंजा प्यारा भाउरो अल्लाह पाक जल जलाल वॾो महिरबान आहे जॾहिं माण्हू वफ़ात करे वेंदो आहे वफ़ात करण खां बाद में माण्हू जी ज़ुबान ते उन माण्हू जे लाइ तारीफ़ हूंदी आहे यार माण्हू सुठो निमाज़ी हो रोज़ा रखंदो सुठो माण्हू हो त अल्लाह साईं फरमाए त ए मुंहिंजा बानो हुनजा अमल कहिड़ा हुआ त मूंखे ख़बर आहे हुनजा लक्षण कहिड़ा त मूं रब खे ख़बर आहे ज़ाहिर में अलीमो ॼामोड़ी वांगुरु जेको मौलवी लॻे पियो हाँ पटको ॿधो आहे निमाज़ियूं पढ़ाए थो पर अल्लाह साईं फरमाए थो हुनजी मूंखे ख़बर त हिनजा अमल कहिड़ा आहिनि पर हाणे मुंहिंजे वञण खां बाद में चवंदा यार मौलवी सुठो हुजे सही हो अल्लाह साईं फरमाए जॾहिं अमीं चयो त सही आहे त आऊं बि चवां सही आहे जॾहिं ॿारनि जी ज़ुबान ते बाबा सुठो माण्हू हो त अल्लाह साईं फरमाए थो हंधो इहो बि सुठो आहे त मुंहिंजा प्यारा भाउ निमाज़ न छॾियो हाणे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा त घणा ई कज़ा करे छॾिया त उनजी अल्लाह तौफ़ीक़ ॾे त कज़ा करियो अल्लाह खे तौफ़ीक़ ॾे हिकिड़ो रोज़ो रखो वरी ॿिए ॾे रेस्ट करियो वरी कज़ा करियो पर यादि रखो रमज़ान मुंहिंजे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान शरीफ़ में जेका रोज़े रखण जी फज़ीलत आहे इहा जेको बग़ैर उज़र शरीर जे छॾे ॾींदो आहे नथो रखे पोइ बाद में सॼी उमिरि उनजी कज़ा करे पर रमज़ान में रखण जी जेका फज़ीलत उनखे हासिलु नथो करे सघे रमज़ान साईं रमज़ान आहे ऐं मुंहिंजा दोस्त आख़िरी नसीहत जा कलमा आहिनि त अॼु ईद जे मौक़े सां सभु गॾु थिया आहियूं टाइम बि तक़रीबन थी बि वियो आहे अंदाज़ा जेके बि बुरी आदतनि में मुफ़्तला आहिनि ख़ासि करे नशनि में मुफ़्तला आहिनि ज़िंदगी जो को बि भरोसो न आहे कई अहिड़ा माण्हुनि जी नशो कंदे शराब पीअंदे गाॾी हलाईंदे मरी विया नशे जी हालति में मरी विया अॼु इहा नशे जी बीमारी जेका असां तमामु तेज़ी सां फैलिजी वई आहे माइटनि खे ख़बर कोन्हे पर पुटु जंहिंमहिल निकिरे थो संगत सां वञे थो बसि उहो दोखो करे हुनखे पीआरे छॾिया कुझु टाइम खां बाद में ख़बर पवंदो पुटु मवाली बणिजी वियो पंहिंजे लाइ पाण खे बि बचायो पंहिंजे निसरनि खे बचायो पंहिंजे बचनि खे बुरी सोबत खां बचायो पंहिंजो इहो नशो जेको आहे सो अल्लाह तबारक व तआला खे नाराज़ कंदो आहे अल्लाह जे रसूल खे नाराज़ कंदो आहे जेको शराब पीअंदो आहे ऐं उन जेके शराब जेको नशो कंदा आहिनि क़यामत ॾें जन्नत में हुज़ूर पाक जन्नत में वञनि त पंहिंजी जॻह ते पर जन्नत जेका ख़ुशबू कई 100 मेलनि जे फ़ासिले ते जन्नत जी सुहाण ऐं ख़ुशबू वेंदी आहे उन ताईं उहो ख़ुशबू कोन पहुचंदी ऐं नशो करण वारा जेके आहिनि उहे मरंदा त उन्हनि खे दोज़खी जा जेको आहे बाह में सड़ंदा त उनजा जेके गंदगियूं पीप जेके हूंदा आहिनि पेशाब जे नाले मां निकिरंदा उनखे उहो टहकंदड़ जेको पाणी तीनतुल ख़बाल उन्हनि खे उहो पीआरियो वेंदो उनखे इहो पीआरियो वेंदो जेको दुनिया में जेको हराम चीज़ खाईंदा आहिनि मुंहिंजा अदा पाण खे बचायो ऐं मवाली माण्हू जेको थी वेंदा न हक़ीक़त उहो न पंहिंजो हूंदो आहे न पंहिंजे बचनि जो हूंदो आहे न पंहिंजे माउ पीउ जो हूंदो आहे असां कई ठहनि जंहिं शहर ॾिसो गली में पिया हूंदा आहिनि गंदगी जॻहि में पिया हूंदा आहिनि इहे बि कंहिंजा लाल हूंदा आहिनि कंहिं माउ जे जिगर जा टुकड़ा हूंदा आहिनि कंहिं पीउ जी आरज़ू ऐं तमना हूंदा आहिनि पर जेॾी महिल उहे बुरी सोबत में हलिया विया त मुंहिंजा दोस्त माइट बि उन खां पोइ बेज़ार थी वेंदा आहिनि त वञी किथे घर खे मरे थो सघे छो त घर में ईंदा माउ खे विढ़ंदा घर जूं चीज़ूं विकिणंदा हा ऐं किथां वेंदा त मस्जिद मां पखा बि चोराए वेंदा बैटरियूं चोराए वेंदा मुंहिंजो कमु ई इहो हूंदो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो माना उनजी ज़िंदगी बि तबाह माइटनि जो आरज़ू तमन्ना से बि तबाह माउ जी जेका सीने जी धड़कन सभु तबाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो कंहिं कम जो कोन हूंदो आहे अल्लाह ताला हिकिड़े इंसान खे ख़ासि पंहिंजे मक़सद लाइ बनायो आहे सुठा बणिजो ऐं निमाज़ी बणिजो रोज़ेदार बणिजो क़ुर पाक पढ़ण वारा बणिजो त क़यामत जो ॾींहुं थींदो न कंहिं बुज़ुर्ग फरमायो आहे भली जायूं माहिरूं भली जायूं माहिरूं संधियूं सालेहन भली जायूं माहिरूं संधियूं सालेहन महशर जे मैदान में ॾाज तनी खे मिलन ॿियनि वीचारियनि उजाग अजाया कया जेके नेक बच्चा हूंदा साले हूंदा माइट पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ायो हूंदो पाण सां गॾु वठी निमाज़ जे
सेखारियाऊं अथऊं। पाण बि निमाज़ ते वञे थो, पुट खे हर बाबा निमाज़ पढ़ी अचूं। हाणे उनखे तरबियत मिले, निमाज़ी बि बणिजी वियो, क़ुर पाक पढ़ण वारो बि बणिजी वियो। त इहे जंहिं महिल निमाज़ पढ़ंदा त बि हथ खणी चवंदा त रब इरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, हे अल्लाह मुंहिंजी मग़फ़िरत फरमा ऐं मुंहिंजे माउ पीउ जी मग़फ़िरत में बख़्शिश फरमा। टाइम थी वियो, अल्लाह ताला खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। ऐं मूंखे त घड़ी हथ में कोन आहे, जान मोहम्मद इशारो कयो माशाअल्लाह। बी 7 मिनट घणी हथ में वेही अथसि, तूं बि वेही निपट नसीब कयां 7 मिनट। टाइम पूरे 8 बजे फिक्स उथंदासीं, सही आहे न? 8 बजे इहे पहिरीं न थिए, छो त माण्हू खे सुस्त बि आहिनि। टाइम ते भले मूं उतां बि नियत कया आहिनि, बसि बीहणो अकेला बि कोन्हे, 1 मिनट पहिरीं बीहंदा, सही आहे? घणा मिनट? 7 मिनट। त इहो अर्ज़ु आहे मुंहिंजा प्यारा भाउरो, पंहिंजे बचनि खे, जेके नौजवान ॿुधनि था उन्हनि खे बि अर्ज़ु आहे त तव्हां अॼु जवान आहियो, बुरी आदत में मुब्तला आहियो, पर पंहिंजे माइटनि जी दिलि खां वञी पुछो, पंहिंजे माइटनि जो सीनो खोले ॾिसो। जेके नौजवान आहियो, जेके अॼुकल्ह बुरी संगति में आहिनि, त ॿुधायो उन्हनि जे माइटनि जे दिलनि तां छा गुज़री रहियो हूंदो। पुटु जेको माइट घर में परेशान आहे, पुटु औलाद जेको सो नशा पियो करे बुरी सोबतनि में, त पंहिंजे माइटनि खे ख़ुशी पहुचायो, माइटनि खे ख़ुशी पहुचायो। माइटनि जी ख़ुशी कॾहिं थींदो? मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जी इबादत अहिड़ी आहे, जॾहिं पुटु निमाज़ लाइ ईंदो त पेर ॾिसंदो, सुभाणे अल्लाह मुंहिंजो बच्चो, या अल्लाह तुंहिंजी शुक्र आहे मुंहिंजो पुटु निमाज़ पियो पढ़े। अच्छा, पुटु चवंदो अब्बा ऐं रमज़ान जो महीनो, अब्बा मूंखे बि जेको सो रोज़ जे लाइ उथारिजे, माइटु ख़ुशि थींदो कोन थींदो? अल्लाह तुंहिंजी शुक्र आहे मुंहिंजो पुटु हाणे रोज़ो बि रखे थो, ठीकु आहे न? पुटु चवंदो अब्बा अञा त क़ुर पढ़ण जे लाइ, त माइटु ख़ुशि थींदो, छो त अल्लाह जी इबादत अहिड़ी आहे, माइटु ख़ुशि थींदो आहे। त मुंहिंजा नौजवान भाइरो, जेकॾहिं बुरी आदत खां पाण खे छॾाए करे माइटनि खे ख़ुशी पहुचायो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पीउ जी रज़ा में अल्लाह जी रज़ा आहे, पीउ जे नाराज़गी में अल्लाह जो नाराज़ पियो आहे, ऐं माउ जेका आहे उनजे पेरनि जे हेठां जन्नत आहे। मुंहिंजा दोस्तो, माउ पीउ खे ख़ुशि कंदा त माउ पीउ दुआ घुरंदा त अल्लाह जा वली बणिजी वेंदा। अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजो चवणु ऐं ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बाबू उथी वियो, सफ़ू सीधियूं करियो ऐं मोबाइल फ़ोन जेका जग